इन शहर में इन ॻोठ में असां ईंदा आहियूं। उलमा इकराम जी आमद थींदी आहे। ही उहो ॻोठ आहे जो मां पंहिंजे इदारनि में भी ये ॻाल्हि कंदो आहियां त वाहिद हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंमें हर साल क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम हिन ॻोठ खां निकिरंदा आहिनि। हाणे बि अल्हम्दुलिल्लाह अॼोको ॾींहुं जेको यौम जुमा जो ॾींहुं आहे, साईं मीर तिलक साहब जन आया आहिनि। तव्हांजे ॻोठ मां हिकिड़ा आलिम निकिरी वञनि, हिकिड़ा हाफ़िज़ क़ुरान जी तिलावत करे वञनि, जेके तव्हांजे घर जे टुकरनि ते खाई करे ऐं तव्हां उनजी ख़िदमत कई। हाणे उहे आलिम जंहिंजे मथां हेॾी इल्म जी ज़िमेदारी ऐं पग रखी करे हुननि खे तव्हां रुख़्सत कयो वञे ऐं हू वञी करे कंहिं ॿी जाइ ते वञी क़ुरान जी ऐं हदीस जो इल्मु पढ़ाइनि ऐं ख़िदमत कनि दीन जी, इहो सॼो बहिरो हिन ॻोठ वारनि खे थो नसीब। इहा ख़ुशनसीबी आहे ॻोठ वारनि जी जो अल्लाह तबारक व तआला जो जंहिं पासनि खां क़ुरान जी तिलावत हली रही आहे। मुबारक जा मुस्तहिक ॻोठ वारा ऐं तव्हां असां सभई जेके वेठा आहियूं त हीअ ख़िदमत उलमा जी, हीअ ख़िदमत क़ुरान जी ऐं क़ुरान जे हाफ़िज़ जी तव्हां खां अल्लाह तबारक व तआला वठे थो। तव्हां अल्लाह जो शुक्र कयो, तव्हां अल्लाह जो शुक्र कयो जो रब तबारक व तआला तव्हांजे ॻोठ मां हिकिड़ा आलिम निकिरनि, हिकिड़ा क़ुरान जा हाफ़िज़ निकिरनि, जेका क़ुरान जी तिलावत वञी करे मुख़्तलिफ़ इलाक़नि में ऐं पंहिंजो इल्म जे पास ॿियनि वञी पढ़ाइनि या वरी अल्लाह जी नेमत कनि। त मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, रब तबारक व तआला इहे मौक़िया नसीब कंदो आहे किन किन माण्हुनि खे। त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे रब साईं तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए। रब साईं तव्हां असांखां राज़ी रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असां जवाब कयो। एक हदीस शरीफ में देखो फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको शख्स रोजाना 7 भेरा अल्लाह का ये दुआ करे ऐ अल्लाह मुझे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमा। तमाम सभी अल्लाह का दुआ करो, ये अल्लाह असांखे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमा, ये अल्लाह असांखे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमा। फरमाया त जेकॾहिं को शख्स इहा दुआ घुरे थो तो वह जन्नत अल्लाह खे चवंदी आहे ए रब करीम फिलानो माण्हू जन्नत जी दरख़्वास्त करे थो, असां सिफारिश कयूं था त हिनखे जन्नत नसीब अता करे। जेको शख्स इहा दुआ करे ए अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां महफूज़ करे, ए अल्लाह मूंखे जहन्नम जी बाहि खां बचाए, रोज़ाना अगर 7 दफ़ा ये चवे तो वह जन्नत चवंदी है अल्लाह इन शख्स खे जन्नत खां महफूज़ फरमाए। छो त असां खां इहा पनाह जी दुआ थो करे। त मुंहिंजा भाइरो, रब करीम जी ही वॾी नेमत आहे जो मदरसा तव्हांजे ॻोठ में हली रहिया आहिनि। असां ईंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, असांजी दिलि ख़ुशि थींदी आहे। क़ुरान करीम जी जेका सो महफ़िलूं हिते क़ाइमु थींदियूं आहिनि ऐं क़ुरान करीम जी तिलावत हली रही आहे सुबह खां शाम ताईं। जेके आयल तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ॻोठ खां हली वेंदियूं आहिनि। जंहिं ॻोठ में क़ुरान ऐं मस्जिदूं आबाद तो ॻोठ आबाद, जंहिं ॻोठ में मस्जिदूं वेरान या कोई उहो ॻोठ कोई वेरान। अल्हम्दुलिल्लाह मां बि कराची खां आयो आहियां। अल्हम्दुलिल्लाह ख़त्म बुखारी जे दावत में मौलाना निज़ामुद्दीन साहब मुझे दावत ॾिनी ऐं मुंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त जेकॾहिं उलमा किराम सतपुड़ीअ खां जेकॾहिं पंहिंजी दिस्तार वधंदा त मां पंहिंजो सॼो टाइम कढी बि मां कराची में अची करे हिन जी दुआ में ऐं हिन जे मथां हथ रखी करे हिन जी दुआ में मां बि शरीक थियुसि राजी। अल्लाह तबारक व तआला मूंखे बि मौक़ो ॾिनो जो मां तव्हांजे ॻोठ में आयुसि। पर तव्हां पूरी जमात खे मुंहिंजी गुज़ारिश आहे अहिड़ो हिकिड़ो बहितरीन मौक़ो आहे, सुनहरी मौक़ो आहे। तव्हां ॾिसो त जेके आलिम थींदा उहे हिकु शहर में न हूंदा, मुख़्तलिफ़ शहर जा उन जा मिट आया आहिनि, उन जा माइट आया आहिनि, उहे अहिड़ी ख़ुशी खयूं आया आहिनि। असांखे सतपुड़ीअ मां असांजा आलिम विस्तार ॿधी करे हितां हलिया वेंदा, बुखारी शरीफ़ हदीस शरीफ़ जो आख़िरी हदीस पढ़ी हलिया वेंदा। तव्हां सभिनी जमात वारनि खे बि इहा दावत आहे, अवां जो उते शरीक थियो इन दुआ में। साईं मीर तिलक साहब जन हूंदा हदीस शरीफ़ पढ़ाईंदा ऐं तव्हां जमात खे उन निज़ामुद्दीन जी तरफ़ां दावत आहे। सभई जीअं असां आया आहियूं तव्हां बि कोशिशि कयो उन दावत में शरीक थियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए वानिबुदू लिहाज़ा सिरातुल मुस्तक़ीम, मुझे इबादत करो, अल्लाह की इबादत करो, अल्लाह की फरमाबरदारी करो।
असांजो मालिक हो, असांजो ख़ालिक हो, असांखे रिज़्क़ ॾे, इज़त ज़िलत उनजे हथ में, नफ़ो नुक़सान उनजे हथ में। वलक़द अदल्ल मिनकुम जिबिलन कसीरा फलम तकुनू ताक़िलून। तव्हां खां अगरि काई क़ौम गुज़री वियूं